पाकिस्तान रेंजर्स भारत की स्मगलिंग की वॾी कार्रवाई नाकाम बणाए छॾी। 29 जुलाई खां 3 अगस्त ताईं मुदाख़लत की कोशिशुनि में 6 भारतीय स्मगलर गिरफ़्तार। ISPR जो चवणु आहे त गिरफ़्तारी भारतीय शहरी मंशियात ऐं हथियारनि की स्मगलिंग में मुलविस आहिनि। गिरफ़्तारी भारतीय शहरनि में फिरोजपुरा जो रहवासी गुरमीत सिंह, शंदर सिंह, जगिंदर सिंह ऐं विशाल सिंह शामिल आहिनि। बडग्राम में चेयर लिफ्ट फासण के नतीजे में 7 शागिर्दनि समेत 8 ॼणा फासी पिया। ख़ौफ़ सबब एक शागिर्द बेहोश। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ मामले जो नोटिस वरितो। पाक फ़ौज के हेलीकॉप्टर तरफ़ां फाथल माण्हुनि खे कढण की कोशिश शुरू। मुस्लिम लीग नून की चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ के शुगर मिल्स केस में सुप्रीम कोर्ट में वॾो रिलीफ। नेब मरियम नवाज़ की ज़मानत रद्द करण बाबत दरख़्वास्त वापस वठी छॾी। सुप्रीम कोर्ट दरख़्वास्त वापस वठण की बुनियाद ते उकलाए छॾी। नेब जो चवणु आहे त नेब तरमीमुनि खां पोइ इदारे जो केस ते इख़्तियार बाक़ी न रहियो आहे। सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर के कातिलनि की गिरफ़्त करण लाइ सखर में DIG ऑफिस अॻियां धरणो। कलम धड़नि समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे वॾे अंग में शिरकत। अॻवाननि जो चवणु आहे त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर के क़त्ल जा मुख्य जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थियण पुलिस जी नाअहली आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। मुल्क की मुआशी ऐं अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो। इजलास खां पोइ निगरान वज़ीर आज़म कराची के हिकु ॾींहं जे दौरे ते पहुचंदो। अनवारुल हक़ काकड़ कराची में क़ाइद आज़म की मज़ार ते हाज़िरी भरींदो। गवर्नर सिंध ऐं निगरान वॾे वज़ीर सां मुलाक़ात भी कंदो। नवाब शाह जे मोबाइल मार्केट में धाड़े ऐं बदमनी ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस जी नाअहली सबब शहर में को भी माण्हू महफ़ूज़ न आहे। हथियार बंद खुलेआम शहर में फुल लुट करे रहिया आहिनि। उडेरे लाल वेझो पलीजाणी स्टेशन में बदमनी ख़िलाफ़ शटबंद हड़ताल। STP समेत मुख़्तलिफ़ धिरनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। DSP मटियाली तरफ़ां अमन की ख़ातिरी खां पोइ धरणो ख़त्म करण जो ऐलान। लखी गुलाम शाह में बदमनी ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस अमन अमान क़ाइम करण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। पुलिस जी नाअहली सबब फुर लुट जा वाक़िआ आम थी विया आहिनि। कुंभ वेझो अताई डॉक्टर पारां मुबैना ग़लत इंजेक्शन लगाइण सबब ॿाड़ो फोत। ॻोठ वाहिद बख़्श गोपांग में 4 सालनि जो अला वसायो गोपांग फोत थियण बाद डॉक्टर क्लिनिक छॾे फरार। पुलिस पहुची कंपाउंडर खे गिरफ़्तार करे वरितो। सुल्तानपुर वेझो बिजली जो करंट लगण सबब नौजवान फोत। ॻोठ हासिल वाहण वासी मस्तानो नौजवान वहीदरी जोड़े जो करंट लगण सबब फोत। लाश अस्पताल मुंतकिल। शहदादपुर वेझो ॻोठ हाजी मोहम्मद इब्राहिम डेथो में पानी की मोटर में करंट लगण सबब रिटायर्ड पुलिस एहलकार सदोरो खान डेथो फोत।